नासिन हेडलाइन सां ॾिठो वाक़िया कंदासीं। सिंध हुकूमत सूबे जे हर ज़िले में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइम करण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि, ख़ासि मददगारनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिनि शिरकत कई। काबीना कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी क़ाइम करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध हुकूमत सूबे जे हर ज़िले में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइम करण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि, ख़ासि मददगारनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिनि शिरकत कई। काबीना कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी क़ाइम करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। जी नाज़रीन, ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध हुकूमत सूबे जे हर ज़िले में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइम करण जो फ़ैसिलो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शबीर लाशारी खां। जी शबीर, इजलास बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। सिंध काबीना जे इजलास में काबीना मेंबरनि, वॾे वज़ीर जे सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई आहे। सिंध काबीना हर ज़िले में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइम करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। काबीना पारां उन खां सवाइ जेको आहे कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी क़ाइम करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। उन खां अलावा सिंध काबीना में अॼु मकानी कानून वारे एक्ट में तरमीमुनि जी बि पिणु मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध काबीना पारां KMC कराची खे KDA, MDA ऐं LDA जी गवर्निंग बॉडी जो मेंबर बणाइण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। उन खां काबीना में ॿुधायो वियो त अहिड़े नमूने लाॻापियल मेयर, चेयरमैन, HDA, सेवन डेवलपमेंट अथॉरिटी ऐं लाड़कानो डेवलपमेंट अथॉरिटी जी गवर्निंग बॉडीज़ जा मेंबर बणिजी वेंदा। काबीना मेयर कराची खे कराची वाटर एंड सेवरेज बोर्ड जो चेयरमैन बणाइण जी बि मंज़ूरी ॾिनी आहे। उन खां अलावा सिंध काबीना सूबे जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स ऐं तालके हेडक्वार्टर्स खे टाउन कमेटीज़ बणाइण जी हिदायत कई वई आहे। सिंध काबीना सूबाई फाइनेंस कमीशन ठाहिण जी बि मंज़ूरी ॾिनी आहे। कमीशन लाइ क़ाइमु कयल कमेटीज़ में मेयर, टाउन ऐं यूसीज़ जा चूंडियल नुमाइंदा शरीक हूंदा। सिंध काबीना जो इजलास जेको आहे उहो जारी आहे। सिंध काबीना मकानी कानून में तरमीमनि जी मंज़ूरी ॾींदे मसौदो तयारु करे सिंध असेंबली मां पास करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे ऐं इजलास जारी आहे। जी महिरबानी शबीर लाशारी आगाह करण जे लाइ।